وعلی آلہ وصحبہ وسلم تھے۔ وہ ذات مقدسہ متطہرہ جے کے رب کائنات رحمت رہبر بنائے کرے دنیا میں روانوں کہیں۔ عزیز دوستوں، نوجوان ساتھیوں، بزرگوں، حاضرین جمعہ جو خطبو، اج جے خطبے میں پانچ جن موضوع متھے گال پاکے کرنی ہے، آنکھیں سننی ہے، وہ موضوع کوئی نو موضوع نہیں بلکہ ان موضوع متھے پاک یقین رکھنو ہے۔ یہ پکار جو لائق، مدد جو لائق، غریبیں جی پکار، کمزوریں جی رڑ کے سنے والی ذات کیر ہے؟ اللہ جی ذات ہے۔ نے کئی اللہ جی بندے جی اللہ سبحانہ و تعالی مصیبتیں میں انہی کے اوکارے ہیں، انہی جی دکھیں میں انہی جی رڑ سوئیں ہیں۔ کہ کئی اڑا اللہ سبحانہ و تعالی جا بندہ آئیں، پہلا تا پانچو یہ عقیدو ہونا کھپے کہ مشکلیں کے دور کرے والی ذات انسان متھے جر کوئی پڑ مصیبت اچی تھی، کوئی مشکلات اچی تھی، ان مشکلات کے ہٹائے والی ذات اللہ جی ہے، ان تکلیف کے ہٹائے والی ذات اللہ جی ہے۔ نوح علیہ السلام پن جی قوم کے تبلیغ کیوں، گھنو وقت تبلیغ ہلئی، قوم جے ماڑے کٹیوں، پتھر مارو کیوں، آخرکار ان پیارے پیغمبر نوح علیہ السلام مجبور تھی کرے اللہ سبحانہ و تعالی وٹا مدد منگیوں۔ وہ مدد منگے جا الفاظ اللہ سبحانہ و تعالی قرآن میں ریکارڈ کہیں، رب انی مغلوب فانتصر، اے اللہ مکھے تو جی مدد کھپے تھی، آؤں تو جی مدد جو محتاج ہیں، مکھے ظالم ستائی تھا، مونجی گال مننت لمئی گال مکھے ماری تھا۔ اللہ سبحانہ و تعالی ان پیغمبر جی مصیبت میں اللہ سبحانہ و تعالی رڑ سوئیں، ان قوم کے طوفان کے ذریعے تباہ کے ظالمیں کے معلوم ہی تھی تو کہ اللہ جی مومن بانے کے دکھ میں اللہ کے صدقے ہو کھپے، مصیبت میں اللہ کے صدقے ہو کھپے۔ ہکڑو پیغمبر وڈی عمر جو ہے، ضعیف عمر جو ہے، ہکڑو متھے ایڑو دکھ کریو ہے کہ اکھی ماں روشنی ختم تھی ہوئی ہے۔ وہ دکھ کوٹھ ماں نہیں آئیو، وہ دکھ جو کو آئیو گھر میں جا رہا آئیو ہے، جو کو دکھ پگو ہے وہ پترے ماں دکھ پگو ہے۔ ہکڑو پتر جاگلو ہے، یعقوب علیہ السلام جاگلے پتر سے محبت نے پیار کہیں تھا، یا جو کو باو ہے تھا یہ کھار کہیں تھا، کھار اترو یہی کھار انہی کے وائے متھے کھڑی ہو، یہ کھار سگے با کے مارے متھے مجبور کرے ہوئے، انہی کی لگو جیساں کہ انہیں مارے کھا پٹھیا محبت ملندی، پیار ملندو، اساں کے خوشی ملندی، آخرکار کھڑی گیا اندھیرے کوئے میں گا کر سیوں۔ اللہ سبحانہ و تعالی ان چاگلے پتر کے عزت کی ساتھ ٹھیکڑے ایرے تخت متے ویارے، انہی کے لگے جے بامری بھی ہوئے، لیکن اللہ سبحانہ و تعالیٰ نے کہ وائے جے ترے ماں کھڑی بھی ہو، زندہ جاوید بنائیں۔ آخرکار ای با اتنی عزت ملی ایکڑے تخت متے وٹھو ہے، اوج با دکار کرے تو بھکاری بنی کرے ان تخت متے وٹھن لمتے اچیں تا، بھلا اچیں تا ساسا کے ناچ کپے اناج کی شکل میں اچیں تا، انہی کے خبر نہ ہے جو کو تخت متے وٹھو ہے یہ اساں جو با ہے، ان سناتے نے مونجا با آئیں، لیکن پیغمبر رحم دل وے تو
پیغمبر محبت کرے والا وے تو بائیں کی نہ چے تو چھا کہیں کتنا با آयो जे अञा पण हिकिड़ो मां हिकिड़ो मरी वियो अञा हिकिड़ो आहे हिकिड़े खे जानवर खाई विया आहिनि ते ऊ बा कोठे थी जा न कहाँ के अनाज की न मिलंदो आखिरकार कोठे आया यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो अहिड़ो ड्रामो बनाए करे बाप बिन्यामीन खे रोके जी कोशिशि कयूं उन थीली में जारा वाटको विसरियो चओ आमा के चोरी कई है लेकिन कंहिं पर थीली में ही वाटको निकिरंदो कानून ई चए थो असांजी सरकार जो शर्त ई है जो उनखे जेल में बंदि करणो पवंदो आखिरकार भाउ खे रोकणो हो रोके छॾियो हिकिड़ो पेके अॻिलो ॾुख जे मुंहिंजे पुत्र खे जानवर खाई विया ॿियो वरी ॾुख जे ॿियो चागलो पुत्र इहे गुम थी वियो एकदम ज़ईफ़ थी वियो अखियुनि जी रोशनी ख़त्म थी वई अहिड़े ॾुख में अल्लाह फरमाए तो कुरान मजीद में जे इन पैगंबर सब्रुन जमील ए अल्लाह मूंखे सब्र दे इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह ए अल्लाह ई आऊं दुख ये मुझी मुसीबत आऊं तो सामो बयान किया तो इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह ए अल्लाह ई मुझे दुखड़ो कंहिंखे सुनाया ई तोखे सुनाया तो मुसीबत में मुश्किल कुशा मुसीबत के हटाए वारी ज़ात अल्लाह जी ज़ात है थोड़ा खन ॾींहं थिया माड़े सां में ॻाल्हि कयईं जे मूंखे लॻे थो जे मुंहिंजी पुत्र जी ख़ुशबू आऊं सूंघियां थो जे तूं चरियो थी रहियो जे चरियो न आहे मुंहिंजे नक में ख़ुशबू पुगी है थोड़ो टाइम थियो खमीस आ वई जरा खमीस खे ॾिठे तव्हांखे मूं चयो थे जे मूंखे ख़ुशबू अचे थी क़ुरान बयान करे थो जेनी अल्लाह जे नेक बाने दुख में कंहिंखे दुख पंहिंजो ॿिए खे न सुणायो बल्कि अल्लाह खे सुणायो ने अल्लाह उन जो ई दुख ख़त्म कयो इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम नमरूद जी बग़ावत थी नमरूद साम्हूं मुनाज़रो कयो तौहीद जो पैगाम हलायो शिरक जो रद्द कयो इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते खाधो बंदि थी वियो जेको सौप में माण्हू दाएं गिनंदा हुआ इब्राहिम हिकिड़ो ॾींहुं वियो हिन जा थेला खणीने वियो लेकिन दाएं जो इनकार थी वियो इब्राहिम तोखे दाएं की न मिलंदो इब्राहिम अलैहिस्सलाम घरे वरी आयो हाणे घरे ख़ाली हथे कीअं अचे वाट में नए वेई पूरीअ के रीति से भरे पूरीअ के मिटीअ से भरे खोले मथे खएं घर जे दरवाजे मथे पुगो पूरी के ॿाहिरि रख छॾे पिन मुंहिंजा दाख़िल थियो ने सुम्ही वियो सुबुह थियो अल बदाया वन्नाया इब्न कसीर लिखे था जे घरवारी उथी अम्मा सारा अलैहिस्सलातु वस्सलामुल्लाह उथी अटेला करे उथी मानी बनायला करे उथी बोरा खोले त बोरे माटो निकिरियो इब्राहिम उथी था उथे बेरो मानी तैयार है तो के खबर है ये तो क्या नो आयो है चाटो तू खड़ी आयो ये मु ॾिठो 12 बूरी भरी पई ये कसम खुदा दी अटो नो ई मु नए मां मिट्टी भरी हुई आकार वई जरा मूंखे नमरूद इनकार कयं उन ज़माने जी सरकार इनकार कयं मूं मथे पाबंदी लगी जे वापी है तौहीद परस्त है अल्लाह जी मदद मु अल्लाह वटा दुआ कई अल्लाह तू रज़ा कई तू रिज़्क़ के तक़सीम करे वारो ये अल्लाह मूंखे रिज़्क़ दे अल्लाह न मिट्टीअ के अटे में तब्दील करे छॾे मालूम ई थियो ये मुश्किल कुशा हाजत रवा सिर्फ़ अल्लाह जी ज़ात है अल्लाह साम्हूं दुख बयान कयो हिकिड़ो साहबी जंहिंजो नाम अबू उमामा अल बाहिली है रज़ी अल्लाह ताला हदीस जी मुख़्तलिफ़ किताबें में ये रिवायत मौजूद है ये साहबी मुसलमान थी तो जरा मुसलमान थियो इनके खुशी थी जे आऊं मुसलमान थिया आऊं मुझे भाई के मुसलमान बनाया प्यारा पैगंबर मुंह में हथ कढो आऊं वञा मुझे गोठ में ऐलान किया इस्लाम जी दावत दिया जरा गोठ में वियो इस्लाम जी दावत ॾिने
माणे खाधो खाधो पे वो छा कहेंगे ही खाधो करे जो है कि तोखे खाइणो त वे उनी खाधो ऊ खाधो कुड़जो वो खून उन्हीं खून के जमा करे रक्त के जमा करे हलवो बनायो हो। अल्लाह फरमाए तो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम, आमते हराम जानवर हराम है, आमते जानवर मुर्दा वो हराम है, उनजे साथ साथ खून पण हराम है। तो ई मुंहिंजो हराम थी वियो है। आऊं इस्लाम में अची वियो आहियां जे ॿाहिरि निकिरी वेंदी ही घर खाली कर दे, खेणो त खा, असां मड़े खयूं था। अबू मामा बयान कई था कि आऊं निकिरी वियुसि, हिकिड़े वण हेठि सुम्ही वियुसि, बुख लही आहियां, मूंखे वॾी बुख लॻी हुई, उञ लही आहियां, मूंखे उञ बुख खाई वई, आऊं हिकिड़े वण हेठि आराम कयां, मूंखे अल्लाह सुब्हानहू व तआला सुहिणो ॾेखारियो। फरिश्ता आसमान में आया, खीर जा वाटका भरे ने आया, मूंखे लॻो जे मूंखे पीआरी पिया, ने एतिरो पीआरियो जरा मुंहिंजी अखि खुली त सॼो पेट भरियो पियो। मूंखे लॻो जे मूं सॼो किले जा किला खीर पियो आहियां। ॾिठा त माड़ू बाई, उन माड़े खे शर्म आ वई जे भले ई मुस्लमान थियो, पंहिंजो भाउ आहे, पंहिंजो भाई बुखियो, हलो पाण खे मानी खारायूं। ही थाला भरे जरा आया त मुंहिंजो पेट भरियो पियो। मूं उन खे चयो मुंहिंजी मानी ज़रूरत नहीं, हांजी मानी जी मूंखे ज़रूरत नहीं, अल्लाह मूंखे मानी खाराए। मुश्किल वक्त में अगर कोई पंहिंजो दुख तकलीफ अल्लाह सुब्हानहू व तआला सामने बयान करे तो अल्लाह जरूर सुने। ज़ईफ पैगंबर है, बड़ी उम्र है, ऐसी 85 के आसपास है, औलाद की कोई उम्मीद नहीं, कोई सकेता नहीं, जिस्म में कोई जरासीम नहीं जो औलाद थी सके। ॾिठे जे बीबी मरियम के घर में विगर मौसम फल पे आई, पुछा के पुत्री फुल क्या नो आया, ये फ्रूट क्या नो आया, जे अल्लाह मूंखे हलाए थो। ॾिठे जे अल्लाह विगर मौसम इन बीबी मरियम के फल खाराए थो त मूंखे पण औलाद दींदो। ॿियो क़ुरान बयान करे थो व ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया, बड़ी उम्र जो मारे सामी शर्म थई ते अल्लाह वटा मंगे में हिकिड़े कूणे में वेही करे इंसान मथे दुख अचे था, अमो को अहिड़ा दुख था इंसान बयान नथो करे सघे, माण्हू मज़ाक उड़ाई था, अमो को इंसान तकलीफ़ में वेहे थो, मौत चए पियो जो तकलीफ़ में है, लेकिन ये दुख कंहिंखे सुणाए, ये बयान कंहिं साम्हूं करे, ये तकलीफ़ कंहिंखे सुणाए, माण्हू त खिले था। क़ुरान बयान करे थो ज़करिया अलैहिस्सलाम रात के अंधेरी जी रात में हिकिड़े कूड़े में वेही करे अल्लाह वटा दुआ मंगे, ए अल्लाह हिकिड़ो वार अछो नाहे, जिस्म में कोई हड्डी सवा, कोई गोश्त नहीं, चर्बी नहीं, कोई उम्मीद नहीं, ए अल्लाह तो साम्हूं हथ मंगा थो, मूंखे कोई वारिस ॾे, मूंखे कोई बच्चो ॾे, मूंखे कोई पाक पवित्र औलाद दे। आसमान में वही अचे, ये खाली औलाद ना बल्कि औलाद जो नाप असां रखंदासीं। यहया घरवारी से गाल कहें अल्लाह की तरफ वही आ वही है, अल्लाह जो हुक्म आयो है, अल्लाह जो ऐलान आयो पाखे पुत्र मिलंदो। ज़करिया तोखे तो खबर है आऊं पूरी थी वई आहियां, कोई जरासीम ना है, मुंहिंजी जिस्म में कोई ताकत नहीं, अखी में नजर नहीं, कने में सुने जी ताकत नहीं, उबे जी ताकत नहीं, जो अल्लाह जो वायदो है। अल्लाह औलाद ॾिने, मालूम ही थियो कि अल्लाह सुब्हानहू व तआला वटा मुश्किल वक्त में अगर कोई पिन जो दुख सुनाए तो यकीन के साथ कि अल्लाह सुने वाली जात है, अल्लाह दुख हटाए पण तो, तकलीफ दूर करे तो, इंसान के सुख में रखे तो, इंसान के सुख में रखे तो। प्यारे पैगंबर जी घरवारी है अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा, अबू बकर जी निंगरी है, काफिले में पुठिया हटी वञे थी, हिकिड़े काफिले में पुठिया रही वञे थी, हिकिड़ो साबी पुठिया है सफ़वान करे, ॾिठे जी अम्मा आयशा पुठिया वेठी है, हिकिड़ी वेठी है, उठ मथे विहारे, उठ के पाॾे मदीने में खड़ी आयो। मदीने में मुनाफ़िक़ हुआ, अब्दुल्ला बिन उबय हो, इन्हीं मज़ाक उड़ाया, ये औरत माण्हू पीड़ी अचे पई,
हिन वटां को न को गुनाह थियो हूंदो। हिकिड़ी बाई माण्हू बीड़ी सॼे मदीने में चर्चो थी वियो, जी नापाक इन गुनाह जो कमु कयो हुयो। पुठियां हिकिड़ा हिकिड़ा अचनि पिया, मदीने में चर्चो फैली वियो। अबू बकर सुधी ॻाल्हि पुगी, केरु अबू बकर जंहिंजूं नेकियूं आसमान जे तारनि जे बराबरि, केरु अबू बकर नबी जो साथी। अम्मा आयशा फरमाए थी, मुंहिंजी माउ वटि ॻाल्हि पुगी। हिकिड़ी बाई बि आऊं या उम्मे मिस्ता करे बाई हुई, इन जो औलाद यानी पुत्र पर शामिल हो इल्ज़ाम में। इन बाई मूंसे ॻाल्हि कई, आयशा तोखे ख़बर है तो मथे इल्ज़ाम लॻो है ज़ना जो, तूं पुठियां वई। अम्मा आयशा चए थी, मूं सो मुंहिंजे अङे मां सार निकिरी वई, आऊं किरी पिया, मूंखे थोड़ा वावड़ पिया। प्यारे पैगंबर जे चेहरे मथे मूं थोड़ो खन दुख ॾिठो, पर चई न सघी। प्यारे पैगंबर फरमाया, आयशा अगर आई घरे वञणु चाहियो त वञी सघो था। मूंखे लॻो जे प्यारो पैगंबर मूंखे रवानी करे थो, तो छा बि नथो करे, करे पाछी अची ने कहिड़ो ॻाल्हि आहे। ऐं घरे वई आहियां, मां से ॻाल्हि कई अम्मा, ऐं प्यारे पैगंबर खे सम्झायो, अम्मा मुंहिंजो ई मसलो हल करे। ये पुत्र प्यारो पैगंबर मदीने जी सरकार या आखिरी पैगंबर असांजी हिम्मत थींदी से ॻाल्हि करे सघो, असांजी हिम्मत नथी थी जी ॻाल्हि करे सघो। अबू बकर सामी पैसा में ॻाल्हि रखे जा बा, ऐं प्यारे पैगंबर सामी ॻाल्हि रखो कि पुत्र ॻाल्हि सची है, ये वावड़ मूं पुछो आई तो मुंहिंजी हिम्मत न आहे जिन सां ॻाल्हि करे सघां। अदब जो दायरो है। आखिरकार अम्मा आयशा केॾा वई, ये दुख कैसे मूं बयान करें, घर में वई मुसल्लो विछाए अल्लाह सां में रड़ करें। अल्लाह, अम्मा आयशा फरमाए थी, मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम जे पीउ जो नालो तो ना आयो, लेकिन मुंहिंजो अल्लाह जो को याकूब अलैहिस्सलाम दुआ मंगे वे, इन्नमा अशकू बस्सी व हुज़्नी इलल्लाह, अल्लाह मुंहिंजी मदद कर। मूं मथे दुख करियो है, मूं मथे तकलीफ़ आ वई है, मूं मथे नापाकी जो इल्ज़ाम लॻो है। ई अकल के सिखाए, ई बाईअ खे के सिखाए अहिड़े टाइम में पिण खे कंट्रोल करणो, पिण खे अल्लाह जे हवाले करणो के सिखाए। अगर पे बे सुध में तो सिखाए, अगर पिने मां वटि इन ॻाल्हि जे इल्म में तो सिखाए। अम्मा आयशा फरमाए थी, अल्लाह वटां दुआ मंगे। 40 ॾींहं गुज़री विया, 50 ॾींहं गुज़री विया, 50 ॾींहं पुठियां आसमान मां वई आ वई। प्यारो पैगंबर ख़ुशि अचे तो, आयशा तो मथे मुबारकियूं आहिनि, आसमान मां वई आ वई। खाली हिकिड़ी आयत न बल्कि कुरान पाक जूं 40 आयतूं नाज़िल थी आयशा जे बरात जे बारे में। ये बाई पाक है। अत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात। अल्लाह फरमाए तो असां पाक माड़े के पाक बायू ॾियूं था। ये पाक औरत है ने पाक का घर में है। जे इल्जाम लगायो है, इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनाति लुइनू फिद दुनिया वल आखिरा वलहुम अज़ाबुम मुहीन। जो को पर इंसान के मोमिन मथे के मोमिन बाई मथे इल्जाम लगाए तो उनके अल्लाह चए तो असां दुनिया में पर ज़लील कईंदासीं, न आखिरत में पण अज़ाब ॾींदासीं। ई मड़े कूड़ाई, ई मड़े कूड़ाई। मां चए थी, आयशा प्यारे पैगंबर के तूं अॻियां वञी करे मुलाक़ात कर, इन जे हथनि खे मिठियूं ॾे। चए न मां मुंहिंजी बरात लाइ करे, मूंखे पाक करण लाइ करे अल्लाह मूंसां राज़ी थियो है। अगर मूंखे ख़ुशी थींदी, अगर मूंखे ख़ुशि रखणो है त अल्लाह खे ख़ुशि रखंदुमि। प्यारे पैगंबर मूंखे ख़ुशि न कयो, मुंहिंजी बरात लाइ करे, मुंहिंजी इल्ज़ाम खे हटाए लाइ करे, मुंहिंजो दुख सुनाए लाइ करे ये अल्लाह की तरफ की आवाज़ आ वई है और अल्लाह के राज़ी की है। मालूम ही थियो ये दुख में इंसान सिर्फ मुश्किल जो हल अल्लाह वटा हल कराए, इन जे मसले जो हल अल्लाह वटा करे, माड़े वटा ना। अल्लाह सुब्हानहू व तआला ने मसलो हल करे तो। हिकिड़ी कमज़ोर औरत है, हिकिड़ी मुसलमान औरत है। उन ज़माने में दस्तूर हो, अगर को माण्हू नाराज़ थी करे कंहिं बाईअ खे चए जे तूं मुंहिंजी मां आई, तो उन ज़माने में तलाक मिली वेंदी हुई। उन ज़माने जो रवाज हो, इस्लाम मुकम्मल आयो न हो। हिकिड़ी बाई आ वई,
प्यारे पैगंबर जे दरबार में आवई, प्यारे पैगंबर जे हुजरे ने मकान में आवई। अल्लाह जा रसूल मुझे घरवारे मुखे मां चए आऊं इन मथे हराम थी वई आं, मुखे फैसलो कर दियो। मुंहिंजा नंढा नंढा बच्चा आहियां केॾां वञी आं, मुंहिंजो न को भाउ आहे, न को भेण आहे, न को पेने मां आहियां, यतीम आहियां। प्यारे पैगंबर फरमाया भाई सच्ची ॻाल्हि है, लेकिन दस्तूर ने रवाज के मुताबिक तो मथे तलाक थी हुई है, तू इन मथे हराम थी हुई है, मूं ता की फैसलो न थियो। अल्लाह फैसलो करे सके तो मूं वटि को फैसलो न आहे। हिकिड़े फेरा ॿिए फेरा प्यारे पैगंबर दरवाज़ो बंदि करे वेठो। अंदाज़ो लगायो प्यारे पैगंबर जो दरवाज़ो बंदि थी वियो, कोई फैसलो मिलियो ना। ई बाई केॾा वई, मसो कंहिं मस्जिद नबवी में आ वई, ने सजदे में किरी पई। ए अल्लाह मुझो फैसलो कर। ए अल्लाह आऊं गरीब ने कमज़ोर बाई आहियां, मुंहिंजा नंढा नंढा बच्चा आहियां, केॾा वञा। पिन जी तकलीफ़ पिन जो दुख कंहिंखे सुणाए, अल्लाह खे सुणाए। अल्लाह आसमान मां क़ुरान जी आयत नाज़िल कयईं, ने उन आयत जो उन सूरत जो नाकुर रखे जे हिकिड़ी बाई प्यारे पैगंबर से विड़े पई जे मूंखे फैसलो खपे। सूरे मुजादिला क़द समी अल्लाहु क़ौल लती तुजादिलुका फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह। अल्लाह फरमाए तो प्यारा पैगंबर तोखे ख़बर है तो सामने हिकिड़ी बाई तकरार करे थी, हिन जो फैसलो गिने थी, आ इनकार कयां ने मूं सो हाणे आऊं फैसलो ई कयां तो अल्लाह चए थो अज वठा को पण कंहिंखे मां चवंदो त ॾंड पवंदो, 2 महीने जा रोज़ा रखणा पवंदा, हिकिड़ो गुलाम आज़ाद करणो पवंदो, मतिलबु हिकिड़े माण्हू खे जेल में कढाइणो पवंदो, 70 बच्चे खे खाराइणो पवंदो या 60 बच्चे खे खाराइणो पवंदो, ई ॾंड पवंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला फैसलो एतिरो मज़बूत कए सॼो शरीयत जो कानून नाफ़िज़ कसरें, उन कानून खे तब्दील करे। कोई इंसान मंगे त करो, कोई इंसान अल्लाह सुब्हानहु व तआला वटि मंगे त खड़ो। पैगंबर जी घरवारी है, पैगंबर सफ़र में आई, हिकिड़े ज़ालिम इलाके में अची विया आहिनि, उन इलाके जो उन मुल्क जो बादशाह वॾो ज़ानी है, पैगंबर को मामूली न आई, अल्लाह जो खलील है। उन बादशाह के खबर पई हिकिड़ी बाई को आई है, वो खूबसूरत बाई है, पंहिंजे नौकरे खे चयनि खड़ी अचो, इनके मुंहिंजे दरबार में खड़ी अचो, मूंखे पंहिंजी ख़्वाहिश पूरी करणी है। ख़्वाहिश कंहिंसां में पूरी करणी है? पैगंबर जी घरवारी इब्राहिम अलैहिस्सलाम, केर है? अम्मा सारा है। करीब खड़ी आयो, बिल्कुल जरा जे करीब, ई ज़ालिम बादशाह हरकत जे करीब, अहिड़े दुख में, अहिड़े तकलीफ़ में, अहिड़े जिस्म जे बचाव में इंसान पूरो करे। हदीस जो हवालो है कि इन बाईअ पूरो कयो, अल्लाह जी नेक बंदी पैगंबर जी घरवारी, दुख वॾो है, मसो कंहिं 2 रकातूं नफ़िल पढ़े, अल्लाह वटां दुआ मांगे जे अल्लाह हिकिड़े पलीत जे हवाले थी वई आहे, ही जिस्म पाक है, ही जिस्म पैगंबर जे हवाले है, निकाह जे हवाले है, हलाल जिस्म उन लाइ करे है, हिन जिस्म के कंहिं टच न कयो। अल्लाह मुंहिंजी मदद फरमा, ए अल्लाह मुंहिंजी मदद फरमा। हिन पैगंबर जी घरवारी पंहिंजी तकलीफ़ अल्लाह सां बि सुणाए। अॼु जो मौज़ू करो है मुश्किल कुशा, मुश्किलात के हटाए वारो, मुसीबत के हटाए वारो अल्लाह जी ज़ात है। अल्लाह मदद करें। उन बादशाह जी जिस्म में अहिड़ो ख़तरनाक अटैक कि लुकुआ थी आयो, सॼो जिस्म कमज़ोर थी वियो। हिकिड़े फिर हरकत ॾिठे जी मर रहंदो, मुंहुं मथे बद पवंदी, वरी अल्लाह वटां दुआ मंगे, बरोबर थियो, वरी हरकत कयईं, वरी दुआ मंगई, हिकिड़े फेरा, ॿिए फेरा, 3 फेरा। मुसलमानों, ही वाक़यात मामूली न आहिनि, ही करामतूं ही अल्लाह जी मदद जो सबूत है। कि इंसान अल्लाह मथे यकीन करे, अल्लाह मथे एतबार करे कि अल्लाह मदद करे, ने अल्लाह मदद के, खाली मदद के ना, बल्कि 12 रवानी के कि बाई इंसान नहीं, कोई जिन्नात या फरिश्ते जी फौज में जा रहा है। हाँ उनके इनाम दिया तो मुंहिंजी बाई, मुंहिंजी लुंडी हाज़िरा दिया तो उनकी खिदमत में। ये चंद ॻाल्हियूं अल्लाह सुब्हानहु व तआला पामणी खे सुने खां वधारे अमल जी तौफ़ीक़ दे। आमीन या रब्बुल आलमीन।
ان الحمد للہ